अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी चाइनीज़ एकेडमी में तव्हांखे वेलकम। दोस्तों अॼु पाण हिकु नओं लेसन स्टार्ट कंदासीं, डेज़ ऑफ वीक। माना हफ़्ते जे ॾींहंनि खे चाइनीज़ में पाण कीअं था पढ़ी सघूं। त सभ खां पहिरियों पाण आहे वर्ड चाइनीज़ जो थियन। थियन मतिलबु डे या दिन या ॾींहुं। थियन थियन मतिलबु डे या दिन। रे रे मतिलबु साॻियो ई आहे, डे या दिन। इहो मूं ब्रैकेट में शो कयो आहे त इहो ज़्यादातर राइटिंग फॉर्म में लिखियो वेंदो आहे या रिटन फॉर्म में लिखियो वेंदो। उनखां हेठि वर्ड आहे शिंग छी। शिंग छी मतिलबु वीक, हफ़्तो। हफ़्ते खे छा चवंदा आहिनि, शिंग छी। त हेठि ॾिनो पियो आहे वीक प्लस में नंबर्स, काउंटिंग नंबर्स। मिसाल तौरु शिंग छी प्लस में जेको 1-2 चाइनीज़ जा जेके आहिनि उनखे उहो इस्तेमालु करे पाण इहो डेज़ ऑफ वीक जा नाला इस्तेमालु कंदासीं या पढ़ंदासीं या ॻाल्हाईंदासीं। त हाणे हलूं था पंहिंजो जेको मेन लेसन आहे या डेज़ ऑफ वीक, हफ़्ते जे ॾींहंनि जा नाला आहिनि, उन ॾांहुं हलूं था पाण। पर पहिरियां इहे लफ़्ज़ सिखणु लाज़मी हुआ, जीअं हाणे पाण खे आसानी थिए त हफ़्ते जे ॾींहंनि खे असां कीअं था ॻाल्हाए सघूं। त हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे उनखे चवंदा आहिनि चाइनीज़ में शिंग छी ई। शिंग छी ई। शिंग छी मतिलबु वीक खे चवंदा आहिनि, ई मतिलबु पहिरियों। हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं जेको आहे उनखे चवंदा आहिनि मंडे, ऐं उनखे चाइनीज़ में चवंदा आहिनि शिंग छी ई, जेको सिंधी में पाण सूमरु चऊं। उनखां पोइ हेठि जेको वर्ड आहे शिंग छी अर। शिंग छी अर मतिलबु ट्यूज़डे, जेको हफ़्ते जो ॿियो ॾींहुं आहे। अर मतिलबु 2, जेको ॿियो ॾींहुं आहे अंगारो। शिंग छी अर। हाणे हफ़्ते जो टियों ॾींहुं आहे उनखे चवंदा आहिनि चाइनीज़ में शिंग छी सैन। शिंग छी सैन मतिलबु वेनसडे, अरबा। उनखां पोइ हेठि वर्ड पियो आहे शिंग छी स। शिंग छी स मतिलबु थर्सडे, ख़मीस, हफ़्ते जो चोथों ॾींहुं। ऐं उनखां पोइ वर्ड्स आहे शिंग छी वू। शिंग छी वू मतिलबु फ्राइडे, जुमो। शिंग छी वू, फ्राइडे, जुमो। उनखां पोइ हेठि वर्ड आहे शिंग छी ल्यू। शिंग छी ल्यू मतिलबु सैटरडे या छंछरु। शिंग छी ल्यू मतिलबु सैटरडे या छंछरु। उनखां पोइ हेठि वर्ड आहे शिंग छी थियन। शिंग छी थियन मतिलबु संडे या आचर। या ॿियो वर्ड आहे इन जो शिंग छी रे। शिंग छी रे, जेको ब्रैकेट में ॾिनो पियो आहे, निशानी ॾिनी पई आहे टोन्स जी। शिंग छी रे मतिलबु जल्दी ख़तमु करिणो आहे। हेठि शिंग छी रे मतिलबु संडे। त हाणे हलंदासीं पाण नेक्स्ट स्लाइड ते, जेको हिन टॉपिक जा जेके रिलेटिव वर्ड्स आहिनि उनखे पाण पढ़ंदासीं। जेको चाइनीज़ जो पहिरियों वर्ड आहे शिनथियन। शिनथियन मतिलबु द डे बिफोर यस्टरडे, मतिलबु कल्ह खां अॻु वारो ॾींहुं। मतिलबु जेको कल्ह गुज़री वियो आहे उन खां अॻु वारे ॾींहं खे चाइनीज़ में चवंदा आहिनि शिनथियन। शिनथियन। त नंबर 2 ते आहे ज़ोथियन। ज़ोथियन मतिलबु कल्ह, यस्टरडे, ज़ोथियन। ऐं अॼु खे वरी चवंदा आहिनि जिनथियन। चिनथियन। जिनथियन मतिलबु अॼु। उनखां पोइ पाण पढ़ंदासीं मिंगथियन। मिंगथियन मतिलबु टुमारो या सुभाणे। उनखां पोइ जेको लास्ट वर्ड पियो आहे होथियन, या इनखे वरी पढ़ंदा आहिनि होथियन। होथियन मतिलबु द डे आफ्टर टुमारो, मतिलबु परीं, सुभाणे न परीं। उनखे चवंदा आहिनि होथियन या खोथियन। त दोस्तों अॼु जो लेसन तव्हांखे कीअं लॻो मूंखे कमेंट्स करे ॿुधाईंदा। ऐं नेक्स्ट लेसन लाइ मुंहिंजे सिंधी चाइनीज़ अकेडमी चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।